अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी वर्सिटी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियां। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों जी। त बिना देर हणो त पंहिंजी अपडेट जे तरफ़ त तव्हां ॾिसंदव त चिबड़ खान खां नौरोज़ खान ईंदड़ किस्त में बानो जो संग घुरंदो ऐं चिबड़ खान जेको आहे त इनकार कंदो। तंहिं ते बानो चवंदी त बाबा मूं तोखे चयो हुयो त तूं हुनखे संग जे लाइ न चइजांइ, छो त तूं हुनखे ना ई घुरायो। पर जॾहिं हुन पाण इक़रार कयो त मां बानो सां शादी करणु चाहियां थो, त इनकार तोखे बि न पियो ठहे। तूं हुनखे ईअं चवी हा त तूं रिश्तो इहो पको सम्झ त मां ॾाढी ख़ुशि थियां। ॿिए पासे शमीर ख़ान ऐं शहरोज़ ख़ान में बि तल्ख़ कलामी वधी वई। जॾहिं शमीर चांडोकी सां शादी करणु चाहे पियो ऐं जेको शहरोज़ जेको आहे त शमीर खे मशराए पियो त जेकॾहिं तूं चांडोकी सां शादी कई त तूं कॾहिं बि ज़िंदगी सुखी न गुज़ारे सघंदे। तंहिं ते हुननि जी जेका नेक्स्ट एपिसोड ईंदड़ किस्त में तल्ख़ कलामी वधंदी हिक ॿिए सां दोस्तों। त हीअ एपिसोड ॾिसणु न विसारींदा। वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि रखो।